मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। बलूचिस्तान के हरदाई वाले ज़िले में मोड़ वारी सूरत हाल पैदा थी वई, जंहिंजो मुल्क सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त KPK कश्मीर, पंजाब, गिलगित बल्तिस्तान, ॾखण ऐं ओलह बलूचिस्तान में तेज़ हवा सां गॾु बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते जे तर्जुमान मुताबिक़ अॼु कराची में बरसात जो इम्कान नाहे। बलूचिस्तान के कुछ इलाक़नि में बरसात पई सघे थी। रावलपिंडी, इस्लामाबाद में भी बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात जो सिलसिलो जारी आहे। 16 अप्रैल खां बलूचिस्तान में बरसात जो नओं सिलसिलो शुरू थींदो, जेको 17 अप्रैल ते बलूचिस्तान में कराची में दाख़िल थींदो। 18 अप्रैल ते कराची में तेज़ बरसात पवण जो इम्कान आहे। सरदार सरफराज चवणु आहे त जाबलू इलाइक़नि में फ़सलनि लाइ ही बरसात फ़ाइदेमंद आहे। मैदानी इलाइक़नि में बरसात जो फ़सलनि खे नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे।